ॻोठ हाजी रोस्तम मेहरी लॻ शहर कड़ियो कंवर खां सुजान लेखक अली हसन मेहरी लिखे थो। अॻे ई हुयास झूमक झूड़ो कतियन, अॻे ई हुयास झूमक झूड़ो कतियन, हाणे थियास सांझीड़ो जीअं उभ में। सेवर बल्ब या ट्यूबलाइट जहिड़नि नालनि खे सुञाण वारनि पाण माण्हुनि खे भला कहिड़ी कल त उभ में सननि सितारनि जी कतारनि में को जान आ। पाण त चंड जी चांडोकी खां मस्त थी कॾहिं को गज़ल या महबूब जी मुर्क जहिड़ो को नज़म लिखी वेठासीं। पाण खे कहिड़ी ख़बर त जान आ उभ में बीठल कतिन जे कर मोड़ण में, ऐं हा जान आ नूह नबीअ जी ॿेड़ीअ जे रस्ते में। हथ आङुरियुनि जी हरकत कंदड़ पाण माण्हुनि खे भला कहिड़ी कल त सितारों से ऊपर जान और भी है। हा मोहम्मद खान पिरी पाण माण्हू जेके मोबाइल जे स्क्रीन सां अखियूं अखियुनि में मिलाए वेहण वारनि खे भला कहिड़ी ख़बर। पाण त कॾहिं उभ ॾांहुं नज़रूं कयूंसीं कोन, तारनि जे चिमकण खां नवाकिफ़ पाण वॾी ॼाण रखंदड़नि खे बि भला कहिड़ी कल। पाण न सांझी टाणे सांझीड़ो ॾिसी सघियासीं, न राति जी काराण में कतियूं ॾिसी सघियासीं, न सोमणी महिल टेड़ू ॾिठासीं, न तारनि में सुनहरी निशाननि सां हलंदड़ भटूअ सां बातियूं कयूंसीं। हा ॿुधा पिरी पोइ पाण सवाइ मोबाइल स्क्रीन जे छा ॾिठोसीं। कॾहिं उदासनि जे आलम में अची हिकिड़ी निहार कंदो आहियां आसमान तरफ़, जिते ख़ामोश राति में चिमकंदड़ तारा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। हा सोचींदो आहियां त को मुंहिंजो महबूब नंढपुण जोबन ऐं जवानी हिननि सितारनि हेठी गुज़रे हा। कॾहिं चीच चपनि में ॾेई इहो बि सोचियुमि त हा उहे महबूब माण्हू बि हींअर उन सितारनि हेठि हूंदा, जीअं मुंहिंजे मुर्शिद लतीफ़ चयो आहे त हुन तारे हुन हंधि हुते मुंहिंजा सुपरी, हुन तारे हुन हंधि हुते मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ मंद कूड़ा थी न कॾहिं। पाण त हज़ारनि जी हुजूम में ज़मीन ते रहंदड़नि खे हथ में खयो वतूं, पोइ पाण खे कॾहिं फुर्सत मिली आहे, पोइ पाण खे कॾहिं फुर्सत मिली आसमान तरफ़ निहारण जी। जॾहिं नेननि जी निहार मथे कंदो आहियां जिते हिकु सितारो न हज़ारे तारा अखियुनि जे तारनि में गुमसुम थियो वञनि, जेॾां कयां निहार साम्हूं ई सॼण, जेॾां कयां निहार साम्हूं ई सॼण, अमर साहिर जूं हे सिटूं अखियुनि आॾो अचो वञनि त वेही विहामी रातड़ी तकींदे तारा कतियूं, वेही विहामी रातड़ी तकींदे तारा कतियूं, बरवसे जूं बतियूं अञा उजामन की न थियूं। सो ॻाल्हि कईसूं पे तारनि सां महबूब यादगिरियुनि जी, ख़ामोश एहसासनि ऐं पिरीअ जे परे हुजण जूं सोचूं। उहे नींहं नियापा बसि पछाड़ के पंध में तोॾां अमानत कयल हे कुझु सिटूं। राति जे रूह में टिमकंदड़ तारनि जो कसम, राति जे रूह में टिमकंदड़ तारनि जो कसम, ए अजनबी तूं अॼु बि साह सां सलाड़ियल आहीं। तोड़े जो तूं तारनि जी झिरमिर खां नावाकिफ़ आहीं, हाणे तूं पंहिंजा नेण महबूब चंड ॾांहुं बि नथो खणी। पर आउं अॼु बि कुझु अहसास तोड़े रूह जे रुमाल में वेड़े हवाउनि हवाले कयां थो, महसूस करीं त हिकु थधो साह खणी मुस्कुराए छॾिजां। आउं उहो ई साॻियो के उदास सनी सुखड़ीअ जहिड़ो, के महबूब जे चेहरे ते अधूरी मुर्क जहिड़ो। अली हसन मेहरी।